कुंडरीअ में प्यार जी पणे तां क़तल थियल नौजवान जे भाउ जी फरियाद ते प्रेमिका जी माउ समेत 5 ॼणनि ख़िलाफ़ केस दाख़िल कयो वियो। प्रेमिका जी माउ ऐं भाउ खे गिरफ़्तार करण जा इतला आहिनि। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर अनवर मेमण मूजिबि मक़तूल नौजवान उमेर हुसैन राजपूत जी भाउ प्रेमी राशिद राजपूत जी फरियाद ते प्रेमिका जी माउ शाहिदा परवीन संदसि भाइरनि अली रज़ा राजपूत, ज़ीशान राजपूत, आसिफ आराई ऐं हिकु अणॼातल जवाबदार ते क़तल केस दाख़िल कयो वियो। फरियादी केस में ॼाणायो आहे त हुन हफ़्तो अॻु जवाबदार धुर जी भेण अलीशा राजपूत सां पसंदि जो पाणो कयो, जंहिं तां जवाबदार मछरियल हुआ। गुज़िरियल ॾींहुं जवाबदार हमसलाह थी संदसि भाउ खे घर ईंदे विच रस्ते में गोलियूं हणी बेगुनाह क़तलु कयो आहे। केस में नामज़द जवाबदारनि जी माउ शाहिदा परवीन ऐं हिकु जवाबदार आसिफ आराई खे गिरफ़्तार करण जा इतला आहिनि। होॾां मक़तूल जे जनाज़े नमाज़ मरकज़ी ईदगाह में अदा कई वई, जंहिंमें बिरादरीअ खां अलावा शहरियुनि जी वॾे अंग शिरकत कई। मक़तूल जे घर में रोज़ु राड़ो मतल आहे। नाज़रीन, असांजे चैनल खे लाइक ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा। ॾिसंदा रहो सिर्फ़ एसएस न्यूज़।